बदीन जे वार्ड नंबर 5 गुलज़ार मेमन सां गॾु मौजूदु आहियूं। उन्हनि खां पुछा करियो त तव्हांजो क़ाइद जो जेको अॼु बदीन में प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं ॿियो सियासत जे हिसाब सां बदीन जी जेका अॼुकल्ह इलेक्शन थी हले उन जे हिसाब सां तव्हां खां पुछा करियो त कीअं पियो तव्हांखे मोट मिले पई या आवाम या न। जी भाउ। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि, असांखे बहितरीनु मोट मिले पई ऐं बदीन शहर जो नंढो वॾो कोड़ो पको मिर्ज़ा साहिब खे चाहे थो ऐं मिर्ज़ा साहिब जा दीवाना आहिनि ऐं अल्लाह जे करम सां ऐं एतिरी वॾी ॻाल्हि कोन थो करियां पर इहो चवां थो जीअं माना भुटे साहिब खे माण्हू चाहींदा हुआ ईअं ई माना मिर्ज़ा साहिब खे चाहिनि था। माण्हू आता आहिनि त जेको आहे सो माना मिर्ज़ा साहिब खे ॾिसूं, आपा खे ॾिसूं। इंशाअल्लाह उहे माण्हुनि जूं ख़्वाहिशूं अॼु खां माना शुरू आहिनि, अॼु खां माना पूरियूं थियणु शुरू आहिनि। इंशाअल्लाह अॼु खां आपा जा प्रोग्राम हिते थियणु शुरू थी विया आहिनि ऐं अॼु 2 लेडीज़ जा प्रोग्राम आहिनि ऐं हिकिड़ो जेंट्स जो प्रोग्राम आहे। अच्छा, सिक्योरिटी जा कीअं प्लान आहिनि तव्हांखे? असां ॿुधो पिया तव्हांखे जेके तव्हांजा वर्कर कन्वेंशन आहिनि उन्हनि खे बि ख़दशात आहिनि। हा, सिक्योरिटी जा ख़दशात थी सघनि था पर इंशाअल्लाह उनखे जेको आहे सो असीं माना मोड़ ॾींदासीं। असांजा पंहिंजा वॉलंटियर हूंदा जेके सॼे सिस्टम खे संभालींदा ऐं इंशाअल्लाह अल्लाह ख़ैरु कंदो, ख़ैर सां असांजा प्रोग्राम थी वेंदा। अच्छा, बल्दियाती इलेक्शन वग़ैरह ही बि ज़िलो तव्हां स्वीप कंदा? इंशाअल्लाह बल्दियाती जेका इलेक्शन हुई उन जी जेका पोजीशन हुई उन खां हींअर असीं वधि बहितर आहियूं। ईअं सम्झो त जे अॻु में असांजी पोजीशन 70% हुई त हाणे असांजी पोजीशन 90% आहे। अल्लाह जा एहसान आहिनि। जीअं पोइ असांजी मक़बूलियत मिर्ज़ा साहिब जी मक़बूलियत वधे पई ऐं जेको आहे सो वधि खां वधि वोट मिले पई। जॾहिं जो क़ाइद चेयरमैन आयो पीपल्स पार्टी जो तॾहिं बि हिननि वटि आवाम छो कोन हुई? जॾहिं ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा हूंदो हो ऐं तॾहिं बिलावल अचे हा त कीअं तव्हांखे छा लॻे मूंखे त माण्हुनि जो कीअं हुजे हा मूंखे? मिर्ज़ा साहिब हुजे हा तॾहिं डॉक्टर बिलावल भुट्टो अचे हा त माण्हू मिर्ज़ा जे पोयां इन करे आहिनि जो मिर्ज़ा साहिब जेको आहे शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे जे नक्शे क़दम ते ऐं उनजे नज़रिए ते हले पियो। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहिब मोहतरमा बेनज़ीर जे नक्शे क़दम ऐं उन नज़रिए ते हले पियो। बिलावल जेको आहे सो मोहतरमा जो पुटु ज़रूरु आहे पर न मोहतरमा जे नज़रिए ते आहे न उन जे नक्शे क़दम ते आहे। बिलावल जो नक्शे क़दम जेको आहे ज़रदारी जो नक्शे क़दम आहे, इन करे माण्हू उन जा बदनाम थी रहिया आहिनि ऐं माण्हुनि जेके उन में उमेदूं रखियूं, जेके हसरतूं रखियूं, उहे बिलावल उन ते न लही सघियो। इन करे जेको आहे माण्हू उन जा बेज़ार थी विया आहिनि। हाणे माण्हू उनखे भुट्टो करे तस्लीम कोन था कनि, उहे चवंदा ज़रदारी आहे, ज़रदारी जो खून आहे ऐं ज़रदारी आहे। तव्हां लाड टीवी कीअं हले थो? लाड टीवी माशाअल्लाह सुठा माना जेको आहे प्रोग्राम ॾेखारे पई ऐं असांजे ज़िले जा माना इर्द गिर्द जा जेके आस पास जा जेके मसइला आहिनि प्रॉब्लम आहिनि उहे जेको आहे सो शूट करे पई माण्हुनि खे ॾेखारे पई घर घर जो। जी नाज़रीन, तव्हांजे गुलज़ार मेमन जेके बदीन जे वार्ड नंबर 5 जो काउंसलर तव्हांजे वीचार ॿुधा ऐं वरी के ॿिए के मौज़ू ते तव्हांखे ॿिए के काउंसलर सां मिलाईंदा तेसिताईं ज़ुल्फ़िकार सां गॾु रजब।